जीएम साहिब असां जेल में हुआसीं मूं ॻाल्हि पे कई तो कई ईद जे ॾींहुं तकरीरूं थींदियूं हुयूं उते मूं चयो सिंध जी आबादी खे तेज़ी सां बदिलायो पियो वञे सिंधु दरिया ते कब्ज़ो कयो पियो वञे इहो साईं जीएम साहिब जी असांखे ॿुधायो त उते जो हिकिड़ो इनकलाब लीडर चवंदो इहे वॾेरनि जा मकर आहिनि कॾहिं डप ॾींदा आहिनि अक़लियत में तब्दील थियण जो कॾहिं दरिया ते सुकण जो ऐं अॼु पाण उहे कॉन्फ्रेंस पाणी कॉन्फ्रेंस था कराइनि हर ते कलंदर ॻोहे त दीद ॻोहे कलंदर उहो चवंदो आहे जेको अॻु में ॾिसी वठंदो त हीअं थींदो ऐं चवनि था त अंग्रेज़ कंहिं वाक़िए जे बारे में 100 साल अॻु में सोचींदो आहे ऐं हिंदू 10 साल अॻु में सोचींदो आहे ऐं मुस्लमान वक़्त ते सोचींदो आहे सिख 10 साल पोइ सोचींदो आहे त पोइ असां उन वक़्तु हाणे आयो आहे तॾहिं सिंध सुके पई तॾहिं जेको कॉन्फ्रेंसूं करणु शुरू थी आहे त मुंहिंजा दोस्तो हिननि इक़्तिदारी मालिकनि पाण त ॿुधंदा अमरीकी मिज़ाइल जे दर्द ते बीठा आहिनि पाण त ॿुधंदा पर असांखे बि गॾु ॿोड़ींदा हम तो डूबेंगे सनम तुम्हें मिले लेकर डूबेंगे त हो त ॿुधंदा पर असांजो बि बेड़ो ॿोड़ींदा ऐं सॼी दुनिया सां दुश्मनी पाड़े वारनि सां दुश्मनियूं ऐं यारी वरी सत समुंड पार उन्हनि सां जंहिंजो सतूं बहिड़ी बेड़ो पहुतो ई कोन न पहुचंदो त हिननि खे खणी वञण लाइ पहुचंदो त दोस्तो ऐं साथियो साईं इहे सभु शयूं ॾिठियूं पई ऐं 52 में चई छॾियूं आहिनि त तव्हां मज़हब जी बुनियाद ते ठहंदड़ मुल्कनि खे यूरोप ऐं अमेरिका खे उन्हनि खे मदद पिया करियो इहे बुनियाद परस्ती खे हटी था ॾियो ऐं इहे सुभाणे दुनिया जे अमन लाइ ख़तरो साबित थींदो त दोस्तो आऊं इहो ई अर्ज़ु करे रहियो त साईं जीएम से जेको सोचियो ऐं मुंहिंजी जेसिताईं नज़र वञे पई उनजे हिन पासे रुगो माण्हू ई माण्हू आहिनि ऐं हिकिड़ो वक़्तु हुयो साईं जीएम सैयद दर्शन हाल में अलामा आहे काज़ी जी वरसी के उणियूं माण्हू करी उणियूं माण्हू अली नवाज़ जतो हूंदो यूनिवर्सिटी जो प्रोफेसर उहो मौलाना गुलाम गिरामी जी तकलीफ़ उथी वियो त बाक़ी असां 18 बचियासीं अॼु तव्हां नंढड़े में नंढड़ो को जलसो जेकॾहिं जलसड़ी हूंदी उन में बि समय माण्हू हूंदा इहा महिनतुनि जो साईं जीएम सॼे फ़िक्र जी मुसलसल कोशिश या जदोजहद ऐं कामयाबी जी अलामत आहे असीं दिलगीर थियण वारा न आहियूं जेसीं सिसी में साह आहे त सिंध जी आज़ादी ऐं सिंधी माण्हू आज़ादी उहा जेका सिंधी माण्हुनि खे ख़ुशहाल बनाए रुगो अक़वाम मुतहदे में झंडो झूलाइण जो नालो आज़ादी न आहे ऐं जमहूरियत अजीब ॻाल्हि करे अवाम जी चूंडियल हिन करे जमहूरियत आहे साईं अली हसन साहिब हिटलर अवाम जो चूंडियल कोन उन खां वधीक डिक्टेटर ज़ालिम साबित थियो दुनिया में थर्ड राइट में लिखियो वियो त हिटलर जर्मनी जी पार्लियामेंट जूं 2 भाङे 3 सीटूं खणी उते जो चांसलर थियो पर उन जेके वयल वाया भुट्टो साहब चूंडियल त मुजीबुर रहमान पर भुट्टो साहब जो आधा तुम्हारा आधा हमारा उधर तुम इधर हम हिननि खे बि चवंदा आहिनि शहीद जमहूरी बाबा पंहिंजे अफ़ालनि ऐं हमालनि जे करे जेकॾहिं के शहीद थींदा त हुन में असां ज़मूरो कोन ठाहियो आहे बसि आऊं इहो ई चवंदुसि तव्हांखे त सैयद जे हीअ अज़मत लाइ इहो ई काफ़ी आहे जो हिकु दफ़ो आऊं ऐं न्याज़ हुमायूनी आयासीं साईं वटि त साईं जो मास्तर छेलो को त न्याज़ इंसानी खां कमु वठंदे चयो त साईं असांखे जोर जी मानी माओ खीर ई काफ़ी आहे ॼाऊं छेलो तुंहिंजे एज़ाज़ में कोन थो पवां तुंहिंजी शाइरी जे एज़ाज़ में पवां ऐं उहा शाइरी जेका सिंधी क़ौम खे जाॻाईंदी हिकिड़े वियतनामी शाइर शेर लिखियो त असीं पंहिंजा शेर लिखी पंहिंजे गोरियुनि जे खीसनि में विझी छॾींदा आहियूं ऐं उन्हनि खे माग जंग ते मोकिलींदा आहियूं पोइ दुआ पंहिंजी उन्हनि जे खीसनि जी सलामती जी घुरंदासीं त जीअं मोटी अचनि असांजी शाइरी बि सलामत रहे जेको वियतनामी क़ौम खे ज़िंदा ऐं मुतारिक कंदी बसि तव्हांजी महिरबानी लख